नमस्कार, जय श्री कृष्ण। मां आहियां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॿुधंदा आहियो सिंधी कथाऊं ॾिण वार सां ॿी घणी जानकारी सभु पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में। अॼु जो वीडियो ॾियारी जो वीडियो आहे कि ॾियारी कॾहिं आहे ऐं पूॼा जो शुभ मुहूर्त छा आहे। होप कि तव्हां सभिनीनि घर जी साफ़ सफ़ाई करे बिल्कुलु तयारु हूंदा ॾियारी जे ॾिण लाइ, जंहिंजो असां सभिनीनि खे इंतज़ारु आहे। पाण धनतेरस खां वठी ॾियारी जा ॾीआ ॿार शुरू करे छॾींदा आहियूं ऐं उअं ई बि ॾियारी जो आहे हू 5 ॾींहंनि जो त्योहारु हूंदो आहे ऐं जंहिंजो हर हिकु ॾींहुं ख़ासि हूंदो आहे। धनतेरस, रूप चोॾस यानी नंढी ॾियारी, पोइ वॾी ॾियारी खां नेक्स्ट डे गोवर्धन पूॼा ऐं पोइ भाई दूज। ही 5 ॾींहं ॾियारीअ जा त्योहार जा हूंदा आहिनि ऐं पाण बि 5 ई ॾींहं ॾियारी जा ॾीआ ॿारींदा आहियूं ऐं पूॼा पाठ कंदा आहियूं। त अॼु हिन साल जो विशेष ॻाल्हि थी आहे कि हीअ जो ॾियारी जो पर्व आहे 5 ॾींहंनि जी जॻह 4 ॾींहंनि जो थियो आहे, यानी नंढी ॾियारी यानी रूप चोॾस ऐं वॾी ॾियारी हिकु ई ॾींहुं पए थी। ऐं धनतेरस जो आहे ॾियारी खां हिकु ॾींहुं थो अॻु मञे। 13 तारीख़ जुमे जे ॾींहुं धनतेरस जी पूॼा आहे ऐं 15 तारीख़ गोवर्धन पूॼा आहे, 16 तारीख़ भाई दूज आहे ऐं ॾियारी जो आहे 14 तारीख़ छंछर जे ॾींहुं ई आहे। छो त उमास जो आहे उहो छंछर जे मंझंदि खां शुरू थी थिए, 2:17 ते इहा उमास शुरू थिए थी, जो आर्तवार सुबुह जो यानी 15 तारीख़ सुबुह जो 10 ताईं आहे। जो सनानु या दान कंदा आहिनि हर उमास ते, हू भले दान आर्तवार नी कनि, पर जो महालक्ष्मी जो मेन पूजन जो ॾियारी जो थींदो आहे उहो अमावस्या जी राति ई थींदो आहे। त हिन करे ॾियारी जे ॾींहुं महालक्ष्मी जो पूजन 14 तारीख़ छंछर ॾींहुं ई थींदो। छो त इहे चवंदा आहिनि कि उमास जे ॾींहुं ई धरतीअ ते माता अची करे विचरण कंदी आहे ऐं हुन ॾींहं ते ई महालक्ष्मी जो पूजन थींदो आहे। त पाण 14 तारीख़ ई महालक्ष्मी जो पूजन कंदासीं, यानी ॿिए जो वॾी ॾियारी आहे हू 14 तारीख़ ई आहे। पूॼा जो टाइम ईअं आहे कि 5:50 खां 7:24 पूॼा जो टाइम आहे। हिन में तव्हां हिन विच में पूॼा करे सघो था, पर अगरि तव्हांखे ॾाढो शुभ मुहूर्त खपे त हू 5:49 खां शुरू थो थिए ऐं हू 6:02 ताईं आहे। ही ख़ासि जो 2-3 मिंट आहिनि उहो तमामु वॾो मुहूर्त आहे। बाक़ी तव्हां 5 खां 7:30 ताईं कहिड़े महिल बि पूॼा करे सघो था। त ॾियारी जो आहे हू 14 तारीख़ ई आहे, छंछर ॾींहुं ई आहे। ॾियारी जे ॾींहुं कहिड़ी पूॼा थींदी आहे, कीअं थींदी आहे? हिकु त शाम जो रेगुलर पूॼा थींदी आहे, हिकु अधु राति जो 12 खां पोइ जो विशेष महालक्ष्मी जो पूजन ऐं नंढो हवन थींदो आहे। हू कीअं थींदो आहे, घर में पाण कीअं करे सघूं था, हुन जो वीडियो मां पहिरियों ई ठाहे चुकी आहियां। हे डिस्क्रिप्शन में लिंक ॾियांव थी, तव्हां ॾिसिजो। ऐं धनतेरस ॾींहुं माता लक्ष्मी जी पूॼा कीअं कजे उन जो बि वीडियो मां ठाहियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं रूप चोॾस ॾींहुं यमराज जे लाइ जो हिकु ॾीओ ॿरंदो आहे घर जी चौंठ जे ॿाहिरि, हुन जी बि मां विस्तृत जानकारी वीडियो में ॾिनी आहे। त तव्हां अगरि मुंहिंजी प्लेलिस्ट ॾियारी स्पेशल ॾिसंदा त ही सभु वीडियो तव्हांखे मिली वेंदा। ऐं ॾियारी जे नेक्स्ट डे गोवर्धन पूॼा जो बि तमामु घणो महत्व आहे, उहा पूॼा बि तव्हां घर में कीअं करे सघो था। ऐं भाई दूज जो पाण सिंधी न मल्हाईंदा आहियूं, पर हाणे जीअं ख़बर पई आहे कि यम भॻवानु वरदान ॾिनो हो यमुना माता खे, यानी यम देवता ऐं माता यमुना भाउ भेण आहिनि। ऐं यम देवता चयो कि जो अॼु जे ॾींहुं भाउ भेण वटि वञी करे रोटी खाईंदो हुनखे कॾहिं बि यमराज जो मुंहुं न ॾिसणो पवंदो, यानी हुनजी दुर्गति न थींदी। त इहा ॻाल्हि ख़बर थियण खां पोइ मां बि भाई दूज मल्हाईंदी आहियां। त हुनजी बि सॼी स्टोरी कथा पूॼा कीअं कबी आहे उहा बि मां पंहिंजे चैनल ते विझी चुकी आहियां, तव्हां ॾिसी सघो था। त ही हो अॼु जो वीडियो। होप कि तव्हांखे हेल्पफुल रहियो हूंदो ऐं तव्हांजो जो कन्फ्यूज़न हो कि ॾियारी कॾहिं आहे त उहो दूर थी वियो हूंदो। अगरि तव्हांखे अॼु जो वीडियो वणियो आहे त हेठि कमेंट में जय महालक्ष्मी लिखंदा त मां सम्झी वेंदमि कि तव्हांखे वीडियो वणियो आहे। त वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो हिकु नई जानकारी सां। तव्हां सभिनीनि भाउरनि भेनरुनि माताउनि भेनरुनि खे ॾियारी जी लख लख शुभकामनाऊं। माता लक्ष्मी सां इहा ई प्रार्थना आहे कि हुननि जो आशीर्वाद असां सभिनीनि ते रहे। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।